अस्सलाम वालेकुम। मां आहियां आगा महबूब ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो सिंधी चैनल मुंहिंजो सुवालु। मुंहिंजे सुवाल जी ॿी वीडियो अपलोड करे रहियो आहियां। मां पहिरें वीडियो में ॿुधाए चुको आहियां त हीउ चैनल मां सिंध जे साथ थींदड़ नाइंसाफ़ियुनि सिंधियुनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथाइण जी कोशिशि थो करियां त शायदि को हिकु सिंधी बि इन ॻाल्हि खे सम्झे ऐं पंहिंजी निंड मां सुजाॻ थिए ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद करे पुरअमन तरीक़े सां पंहिंजा हक़ घुरे, चाहे उहा हुकूमत हुजे, चाहे वॾेरा हुजनि या के ॿिया। हाणे अचूं था वीर जी तरफ़। अॼु जो सुवालु जेको आहे त असां सिंधियुनि जी हालति जेका आहे उहा सभु ॼाणे थो त तमामु ख़राबु आहे, सवाइ चंद वॾेरनि जे या पीपल्स पार्टी जा जेके वज़ीर ॿिया टिया आहिनि उन्हनि जे। ॿियनि सभिनी सिंधियुनि जी हालति तमामु ख़राबु आहे। सो अॼु इन ते ॻाल्हाईंदासीं। सिंधियुनि सां माण्हू हूअं ई हसद था कनि जॾहिं ॾिसनि था असांजा वज़ीर या असांजा मुशीर या जेके वॾेरा जेके घुमनि था गाॾियुनि में, काटनि जा जोड़ा पायो ऐं चश्मा रीबन जा लॻायो घुमनि था, त ॿियूं क़ौमियूं ग़ैर सिंधी जेके आहिनि उहे सम्झनि था त बाबा सिंध में जेको अयाशी करे पियो उहो आहे न आहे सिंधी आहे। असांखे उहे हक़ मिलनि ई कोन था जेके सिंधियुनि खे था मिलनि। ऐं जेको आहे सिंधी एसोसिएट में त मुंहिंजा दोस्तो मां अॼु ॿुधायां थो त सिंधियुनि जी छा हाल आहे ऐं असां सां ज़्यादती करणु जेका थी रही आहे या असां जेको सही रहिया आहियूं उन में मुंहिंजो सुवालु इहो आहे त उन में ॾोह कंहिंजो आहे। अचो असां तव्हांखे थोरो सिंधियुनि जे बारे में ॿुधायूं। असांजे सिंधियुनि में टे तबिका आहिनि। हिकिड़ो तमामु अमीर मुशीर वज़ीर वॾेरा पीर मीर उहे अची था वञनि। ॿिया जेके आहिनि मुतवसित तबिको सरकारी मुलाज़िमनि में, क्लर्की में, पटेवाली में, जज वटि रिश्तेदारी में। सो ॿियो तबिको इहो लोअर क्लास जेको सरकारी मुलाज़िमत वारो उहो। ॿियो जेको आहे उहो तमामु ॾुखियाई सिंधियुनि जो रूप आहे। अगरि असली सिंधी ॾिसणु चाहियो था ऐं जेके ग़ैर सिंधी क़ौमूं चवनि पियूं त सिंधी वॾा ऐश में अचनि, अचो मां तव्हांखे पंहिंजो सिंध जो करायां। तव्हां मिठी कोन विया आहियो, तव्हां उमरकोट कोन विया आहियो, तव्हां सिंध जे ॿियनि सखर जे नवाई इलाइक़े में ख़ुर्शीद जो छा पीपल्स पार्टी जो इलाइक़ो साले पट उतां खटींदो आहे, उन जी हालति ॾिसो। उते जे सिंधियुनि खे ॾिसो, उते सिंधी जी ख़बर अथव छा? तमामु जेके मां हीअ इलाइक़ा ॿुधाया आहिनि उते जे सिंधियुनि खे पेट भरियल मानी नथी मिले। पेट महिनत कनि था सॼो ॾींहुं, को हार पियो करे, को मज़दूरी पियो करे ऐं को ॿनियूं पियो, उन्हनि जे पेर में चपल न हूंदो। अगरि हुजे त मूंसां गॾु हलो तव्हां ॾेखारियो त पंदड़ उस में जून जुलाई जहिड़े महीने में पहिरें उघाड़ो वञो ॿनियूं था कनि। ऐं असांजा सिंधी वॾेरा ॿनियूं जेके आहिनि उहे अचनि था चकर 15 ॾींहं महीने ॾींहुं कमदार रखियल अथनि, उहे बि असांजा सिंधी वाठा टाइप जा। उहे चवंदा साईं सभु कुझु सही आहे। भई तव्हां सिंधी जे हारियुनि जो हाल त बदिलायो। इन जो हाल जेको इहो थियो आहे उहो उन में ॾोह कंहिंजो आहे? उन्हनि खे पेरनि में जुती न आहे ऐं तव्हांजा पेट भरनि पिया, उन में ॾोह कहिड़ो आहे? सो सिंधी वॾेरा जेके आहिनि उहे उन्हनि जी बि हालति बुरी आहे। चवंदा आहिनि जेतिरो अलाह साईं घणो ॾींदो आहे त ओतिरी बुख बि घणी हूंदी आहे। सिंधी वॾेरनि जी ॻाल्हि थो ॿुधायां। सिंधी वॾेरा जीअं फ़सुलु लहंदो त ख़ुशि थींदा वञे, गाॾियूं वठंदा किश्त ते, नयूं गाॾियूं, गाॾी बदिलाइणी आहे। के वॾेरा त ज़ालूं बदिलाईंदा आहिनि, के वॾेरा गाॾियूं बदिलाईंदा आहिनि हर साल। फ़सुलु लथा बाबा हलो गाॾी वठी अचूं, रीगो वठो, वीगो वठो, क़ीमती में क़ीमती गाॾी वठूं। उन खां पोइ महीनो 2 महीना फ़सुल जा पैसा ख़तमु थिया, पोइ वेही ॾिसंदा हाणे पूरी किताब आहे, फलाणे खां 10,000 वठी आहे, फलाणे खां 20,000 रुपया वठी आहे, ओहिड़े हिसाब सां। ऐं के सिंधी अयाशी करण जे लाइ वॾेरा, मुंहिंजो मक़सदु आहे सिंधी जेके वॾेरा इस्तेलाल करण वारा, उहे पंहिंजूं ॿनियूं जेके पोख जेका आहे, जेके हारी वीचारा महिनत करे पोखीनि था, उहो अॻु में ई ग़ैर सिंधी जेके ताजिर आहिनि, जिन खे आरती चइजे थो, उन्हनि ते अॻु में ई विकिणी छॾींदा आहिनि। दवा हीअ मुंहिंजा 20 एकड़ अंबनि जा अथव, या हीअ 20 एकड़ मुंहिंजो कमान अथव, या हीअ 10 एकड़ मुंहिंजो वण अथव, इहो अॻुवाट ॾियणु चाहियां थो। पोइ उन्हनि खे कांग खे लुड़ में मलो,
जेके वठंदड़ हूंदा आहिनि उहे सम्झंदा आहिनि त हिनखे पैसे सिंधी माण्हू आहे हिनखे हाणे गाॾी जो बि शौक़ु हूंदो ॿियनि टिनि जो पैसे जी ज़रूरत आहे उहो जंहिं एकड़ जी क़ीमत अगरि फसल जी हूंदी वठण जो ठेके जी जंहिंजी क़ीमत लख हूंदी त चवंदा आहियूं 20-30 हज़ार रुपया जे हिसाब सां असां हीअ वठंदासीं आया 20 एकड़ या 50 एकड़ जेके असां पैसा तव्हांखे हिकु बार ॾियण लाइ तयारु आहियूं हू तयारु थींदा हलिया पोइ फ़िलहालु त चवंदा आहिनि सुभाणे अलाह मालिक आहे सिंधी जेको अलाह ते वॾो भरोसो था कनि सुठी ॻाल्हि आहे अलाह ते भरोसो करणु घुरिजे लेकिन सिंधियुनि वारो वॾेरनि वारो अलाह जो भरोसो जेको आहे उहो सिंधी आवाम कॾहिं तरक़ी न करे सघंदो हाणे अचो तव्हांखे सिंध हुकूमत जे बारे में बि ॿुधायां 7 शयूं असां वटि महांगियूं आहिनि कहिड़ियूं लाइट महांगी ठीकु गाॾी महांगी पेट्रोल महांगो घरु महांगो मुसाफ़िरी महांगी ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि असांजे सिंध सेक्रेटरीट में वेठल तमामु कामोरनि खे वज़ीरनि खे मशीरनि खे इहे मुफ़्त में मुयसरु आहिनि बिजली जा बिल ताईं मुफ़्त मुयसरु आहिनि ऐं उहे गाॾियूं उहो ख़र्चो सफ़र हवाई जहाज़नि जा टिकेट ॿिया कंहिं मां था वठनि असांजे सिंध पसीने जी कमाई जे टैक्सनि मां था वठनि कंहिं आवाज़ु उथारियो आहे ॾोह कंहिंजो आहे कंहिं इन ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे न बसि रुॻो हिकिड़ो ट्रेंड हलंदो आहे ज़रदारी मुल्क आहे भई ज़रदारी सां गॾोगॾु 500 ॿिया ज़रदारी वेठा आहिनि सिंध सेक्रेटरीट में उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो न हीअ सरदार पीर वज़ीर मुशीर इहे असांजे मथां चटी आहिनि असांजा टैक्सनि ते पलजनि पिया असां खारायूं पिया हिननि खे असांजो सिंधी आम सिंधी जेको आहे चपलनि खां सवाइ ज़मीनूं पोखे वॾेरनि जा पेट भरे ऐं असांजा सिंधी वीचारा निवाणा साईं बसि वॾेरनि जी औताक ते ॾेई ॾिसंदव जेके बेरोज़गार हूंदा जेके ज़मीनूं नथा करे सघनि उते बोरची लॻो पियो हूंदो उते महिमाननि जी इस्तक़बाल जे लाइ वेठो हूंदो जीअं वॾेरो अचे ॿाहिरि साईं 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 करे खट विछाईंदा रली विछाईंदा ऐं उन्हनि खे इस्तक़बाल कंदा ऐं उन्हनि जी गाॾियुनि ते वीगो रीवो इन्हनि जे पोयां चढ़ी में फ़ख़्रु महसूसु कंदा आहिनि साहब जो दरवाज़ो खोलींदा सिंधी वॾेरे जो जेके घर में ज़ाल बि कोन एतिरो पुछंदी हूंदी उन जो दरवाज़ो खोलींदो उहो वेहंदो ठार सां पोयां 2 ॼणा चढ़ी वेठा हूंदा ऐं सम्झंदा असां जहिड़ो करणु गाॾियूं अड़े बाबा इहो इन खां तव्हां महिनत करियो मज़दूरी करियो का होटल खोलियो का शइ खोलियो पंहिंजे पेरनि ते बीहो त हीअ वॾेरा ॿिया हीअ सभु जेके आहिनि इहे दिखावो आहे इन्हनि जे खीसनि में पैसा न हूंदा आहिनि इहे ॿियनि जे आसिरे ते हलंदा आहिनि कंहिंखे नौकिरी वठी ॾींदा 60 लख 70 लख रुपया मिलंदा उन में ख़ुशि उन्हनि में वज़ीरनि ॾेई वञो थोरा तालुकात रखनि ख़ुशामंदूं कनि उन खां पोइ उन्हनि खां कमु वठनि कंहिंखे नौकिरी ॾियारी हेॾी कंहिंजो माण्हू छॾाए ॾिनो उन खां वरितो 50,000 रुपयो क़तल जो के त लख रुपयो ॾियो त मां SP खे ॾियां उहो सिंधी वॾेरा जेके ख़ुदि पथारी तार वेठा आहिनि ॿिया सिंधी जेके वॾेरा जेके आहिनि जेके घणा कर तव्हांखे उत्तर में मिलंदा कशमोर साइड ते शिकारपुर खां पोइ मथां कदुकोट कशमोर इहे नोगो एरियाज़ आहिनि इहे उते धाड़ियल एतिरो कमु कोन था कनि जेतिरो सिंधी MPA MNA जेके आहिनि उते या पीपल्स पार्टी जा या वॾेरा चई छॾियो या ज़मीनदार चई छॾियो उहे माण्हुनि खे अगवा कराईंदा उन जो अगवा थी करे उन्हनि जी वीडियोज़ मोकिलींदा माइटनि खे उन खां पोइ उन्हनि खां तव्हांजी रक़म वठंदा उन सां घर जो ख़र्चु हराम आहे इहो इन्हनि जे ख़िलाफ़ु केरु उथंदो कंहिंजो ॾोह आहे हुकूमत त कोन मां उन्हनि खे पकड़ींदी न छो जो हुकूमत जो सरपरस्ती में थी रहियो आहे इन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु केरु उथारींदो न असां सिंधी नौजवान छोकिरा छोकिरियुनि खे सॼो ॾींहुं मैसेजनि में लॻा पिया हूंदा भले उहो अॻियां वॾो मुछो ऐं दाढ़ी वारो मर्द हुजे लेकिन उनखे बेवकूफ़ बनाईंदा ऐं सिंधी असांजा छोकिरा नौजवान उनखे बाबा पंहिंजे हक़ वठण जे लाइ थोरो जद्दोजहद करियो ऐं इहो कोन थो चवां मुसलह जद्दोजहद करियो बंदूक खणो या क्लाशन खणो लेकिन तव्हां आवाज़ु उथारियो तव्हां पंहिंजे हल्के में पंहिंजे सिंधियुनि खे सुजाॻ करियो छा उन मां कहिड़ो फ़ाइदो थींदो आईंदा हू अहिड़े सिंधी खे वोट न ॾींदा जेके वञो ईवाननि में वेहनि सिंध हुकूमत ते कब्ज़ो करे वेठा हुजनि या सेक्रेटरी ते वेठा हुजनि या इहो MPA ते वेठा हुजनि ऐं पोइ तव्हांजी ॿुधण जे लाइ तयार ई न हुजनि छो सिंधियुनि खे अक़ल कॾहिं ईंदो इहो मां सोचे ख़ुदि पागल आहियां त हीअ हर दफ़े ग़लति माण्हू अचनि था चूंडजी असांजे वोटनि सां असांजे पैसनि जे ख़र्च सां घणा जेके नंढा ज़मीनदार ऐं नंढो तबिको आहे उहे त वॾनि MPA जी उमेदवारनि जा पेनाफिलेक्स जा बोर्ड ॿिया पंहिंजे ख़र्च ते कंदा आहिनि पंहिंजे ख़ुशामद जे करे कंदा आहिनि त साईं साहिबु वॾो वज़ीर थी वेंदो त असांखे कुझु मिलंदो मूंखे हिकिड़ी लतीफ़ो यादि अची वियो मां ॿुधायां हिकिड़ो पठाण हुजे उहो रोज़ानो वीचारो चौकीदार हुनखे नौकिरी मां कढी छॾियऊं
उहो वेही रोज़ दुआ कंदो, मस्जिद जा 5 वक़्त पढ़ी वञा पिया, या अल्लाह मेरे सेठ को कोई अच्छा सा बंगला दिला। जेके पुछे छा कंदे बंगलो, उहो सेठ लाइ पियो दुआ घुरी, तूं पंहिंजे लाइ छो नथो घुरी? चई नहीं, सेठ को मिलेगा बंगला मिलेगा तो मैं उधर चौकीदार हो जाऊंगा। त असांजा सिंधी बि उहो ई कनि, बाबा अलाह साईं अलाह करे, शाह साहिबु अलाह करे, फिलहाल पीर साहिबु अलाह करे, साईं वॾेरो जेको आहे दुरानी साहिबु, इहे सभु इहे अचनि सिंध हुकूमत में, वज़ीर थियनि, MP थियनि, त की असांखे नौकिरियूं मिले। नौकिरियुनि उहे इक़्तिदार खां पोइ सिंधियुनि खे सुञाणीनि ई कोन था। उन्हनि खे धतकारियो जॾहिं दर ते, उनजे दर ते केरु वञी नथो सघे। त मां चवां थो, मुंहिंजो अॼु जो वीला करण जो मतिलबु इहो आहे त मां पंहिंजे सिंधी नौजवाननि खां सुवाल थो करियो त तव्हां केसि ताईं बिना जुटी वक़्तु काटींदव? तव्हां बुख में, उस में तव्हां महिनत करियो, फसल करियो, खाई वॾेरो वञे। भई तव्हां ख़ुदि पंहिंजे थोरी घणी ज़मीन वठो, भला ॿियो कमु नथा करे सघो, शहर नथा अची सघो, पंहिंजी ज़मीनूं करियो, पाण करियो, वॾेरनि जी ख़ुशामद करणु छॾे ॾियो। सिंधी हुकूमत जे लाइ बि मां एतिरो अर्ज़ु कंदुसि, साईं मुराद इहा जंहिंखे टोटल फेसबुक ते जेके बि सिंधी असांजा दिलि जी बड़ाक करण लाइ नामुराद छा चवंदा आहे, संदसि वालिद हो सैयद अब्दुल्ला शाह, वॾो इज़त वारो माण्हू हो, उन सिंधियुनि जी लाइ मदद बि कई, नौकिरियूं बि ॾियारियूं। सिंधियुनि जे ॿियनि वज़ीरनि ते अॼु ॿुधायां तव्हांखे, ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा हो पीपल पार्टी, जेसि ताईं ज़रदारी सां न विढ़ियो या ज़रदारी ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा सां न मिलियो, त उन ज़माने में बि सिंधियुनि जा काफ़ी कमु थींदा हुआ। को बि सुवाली वेंदो हो ज़ुल्फ़िकार अली मिर्ज़ा वटि, या सचे महिनत वारे सचे सिंधी वटि, त उहो ख़ाली हथ न मोटंदो हो। सो हाणे वारा जेके सभु मफ़ाद करनि, हाणे सभु केरु आहिनि, पीर मीर सभु सिंध कैबिनेट में जमा आहिनि। ऐं खेनि ख़बर आहे, हाणे जो बेवकूफ़ कोन ॾिसंदा हूंदा फेसबुक, त हाणे इलेक्शन थींदी न, त बिलावल भुट्टो बि सिंध मां हारींदो, ज़रदारी बि हारींदो। छाजे करे? जो सिंधियुनि जी हालति कंहिं बि न बदिली। भुट्टे साहिबु अलाह जन्नत नसीब कये, उन रोटी कपिड़ा मकान जो जेको नारो हुयो, उहो बेनज़ीर साहिब जे मरण खां पोइ उहो नारो ख़तमु थी वियो। हाणे पंहिंजो जेको आहे, हाणे किथां आंदी आहे दौलत, किथां आई आहे? भुट्टो ख़ानदान त गुज़ारे वियो, भुट्टो ख़ानदान त रईस इब्न रईस, ॾाॾनि जे ज़माने खां पैसे वारा लाड़काणे जा ज़मीनदार। ज़रदारी साहिबु वटि हिन वक़्तु जेका आहे दुबई में सभिनी माइटनि जा महांगा तरीन महल आहिनि। कंहिंजो पैसो आयो? किथां आयो पैसो? हा, तव्हां सम्झो था त केतिरे केतिरे डॉलरनि जा, करोड़े डॉलरनि जा महल हूंदा हुते। मां ॾिठो आहे बिलावल हाउस दुबई जो बि। तव्हां तसवुरु ई न करे सघंदो त को शहनशाह ईरान जे ज़माने में जेको रज़ा शाह पहलवी हो, उन जे महल में इहे सोने जा नलका ॿिया हूंदा। हिते तव्हां वञी ॾिसंदो, हिते ओड़ी साॻी हालति लॻी पई आहे। पैसो किथां जो आयो आहे? हितां हिन मुल्क जो आयो आहे, पाकिस्तान जो आयो आहे, सिंध जो आयो आहे। सिंधी जेके असांजा ॼट नौजवान आहिनि, उन्हनि जे कुल्हनि ते सवार थी इक़्तिदार में पहुचण वारनि खे मां अॼु सुवाल थो करियां त तव्हांखे कुर्सियुनि ते खां वधीक पंहिंजे सिंधी नौजवाननि जो ख़्यालु करणु घुरिजे, या तव्हांखे पंहिंजे पेट जी सोचणु घुरिजे? तव्हांखे इक़्तिदार में आणण वारा ही सिंधी लतड़ियल पुतड़ियल क़ौम, ही सिंधी जेके आहिनि उहे आया आहिनि। ऐं मथां थुकलानत बि असां सिंधियुनि जे मथां आहे। ग़ैर सिंधी जेके चवनि था, बाबा सिंध हमारे साथ नाइंसाफ़ी, हमें नया सूबा दो। बाबा हम तुम नया सूबा क्या लोगे? असां वटि जेको सूबो आहे, असां सिंधियुनि में असांखे नथा हक़ मिलनि, तव्हां नओं सूबो, तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ चओ, रोज़नि अचो असां सां गॾु बीहो, असांजा ॿाहिरि बणिजी वञो, असां सां गॾु जदोजहद करियो, सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ु असां निकिरण लाइ तयार आहियूं। तव्हां सां नाइंसाफ़ी बि आहे, असां सां नाइंसाफ़ी आहे। तव्हां रुॻो पंहिंजे लाइ छो था सोचो त रुॻो सिंधियुनि ऐश कया आहिनि? त ख़ुदा जे वास्ते सिंधी नौजवाननि खे मां पीउ ऐं ॾाॾे जी हैसियत सां मिनथूं थो करियां, अर्ज़ु थो करियां त अदा अखियूं खोलियो, महिनत करियो, वॾेरनि जी ख़ुशामद छॾे ॾियो। इन में जेको आहे पंहिंजे पेर ते बीहण जी कोशिशि करियो। पढ़ाई, हिन वक़्तु पढ़ाई मां को फ़ाइदो कोन्हे। साईं सिधी ॻाल्हि आहे, मां पोस्ट ग्रेजुएट आहियां, मुंहिंजा पुट पोस्ट ग्रेजुएट, लेकिन तव्हां हिन दुनिया में हिन दौर में सिंध में अगरि नौकिरी त वफ़ाक़ में त हिसो ई कोन्हे असांजो, न को ओॾे असां सोचे सघूं था। सिंध में तव्हांखे नौकिरियूं न मिलंदियूं अगरि तव्हां वटि करोड़ रुपया आहे। 60 लख ते हींअर मुख़्तियार कार ASI भर्ती थिया आहिनि। एतिरो पैसो अगरि 60 लख रुपया हुजनि त पंहिंजो धंधो ॻोल्हियो, हुन में तव्हांखे सुठी कमाई थींदी। तव्हां वॾेरनि जे आसिरे ते न रहिजो। हीअ सभु मफ़ाद परस्त आहिनि। सिंध जा तमामु वज़ीर, ख़ासि करे पीपल पार्टी जा वज़ीर, हीअ सभु लालची, सैयदनि जे नाले ते धबो। 4 सैयद हींअर सिंध कैबिनेट में वेठा आहिनि, लेकिन सिंधियुनि जो केरु न सोचींदो। या अल्लाह
ग़रीबनि जी आसमान ताईं वेंदी आहे। और मुंहिंजे सिंध जी ऐं मुंहिंजी सिंधियुनि जी इबादत तोखे आहे। मां जिया न जिया पर मां मुंहिंजे दिलि में ॾुखु इहो आहे त मुंहिंजी सिंध खे जो नौजवान सुजाॻ थिए, पंहिंजे हक़नि जे लाइ कोशिशि करे। हक़ नथो विड़ी वठी सघे त घटि में घटि पंहिंजो कारोबार खोले, पंहिंजो को धंधो करे। हिननि सिंधी वॾेरनि ते न करियो। हीअ असांजे मानी बि मुफ़्त खाइनि, बिजली हिननि खे मुफ़्त जी असांजे पैसनि सां मिले। सफ़र कंदा हुआ या टिकट उहे असांजे पैसनि सां। हेतिरे क़दुरु जो छा माण्हू चवां, जज़्बात में घरनि ताईं ईंदो अथनि। घर ते भाॼियूं जेके ॾेई वेंदो आहे उन्हनि जी ज़ालुनि खे, उहे बि जेके पराए पैसनि सां था खाइनि। नमक हराम आहिनि इहे जेके असांजे सिंधी नौजवाननि जे लाइ, असां सिंधी हारियुनि जे लाइ, असांजे सिंधी मज़दूरनि जे लाइ जेको नथो सोचे ऐं उन्हनि खे बेहाल छॾे ॾिनो अथनि, उन्हनि ते आऊं वीडियो ख़तमु करण खां अॻु में उन्हनि ते लानत विझां थो ऐं सिंधी जवाननि खे हिमत थो ॾियारां त उथो, पंहिंजा हक़ वठो। हक़ न मिलनि त फुरण जी कोशिशि करियो। इजाज़त ॾियो। जिए सिंध, जिए पाकिस्तान, जिए सिंध जो अवाम। अल्लाह हाफ़िज़।